नासिब खास में गुज़िरियल ॾींहुं क़तल थियल हाउसिंग स्कीम मालिक जो क़तल केस 15 जवाबदारनि मथां दाख़िल कयो वियो आहे। अपडेट मालूम हुई त तालिब शिरखान जी तालिब जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेरपुखा जे सिटला टाउन थाने जी हद में गुज़िरियल ॾींहुं मार्जिबल कॉलोनी मालिक जे क़तल केस लाशारी बिरादरीअ जे 9 सुञातल ऐं 6 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। वकीलनि जो एहतिजाज मेरपुखा में गुज़िरियल ॾींहुं ऐं नई जोड़ंदड़ कॉलोनी जे तकरार सां हथियारबंदनि हथां मार्जिबल कॉलोनी मालिक एडवोकेट चौधरी शहजाद जो क़तल केस सिटला टाउन थाने ते मस्तूल जे भाइटे गोहर रहमान जे मुद्दत में लाशारी बिरादरी जे 9 सुञातल जवाबदारनि फतह, इमदाद, अब्दुल सलाम, अफजल, आमिर, उमर, इनाम ऐं मिसरी लाशारी समेत 6 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। होॾां पुलिस गुज़िरियल ॾींहुं लाशारी बिरादरी जे केतिरनि ई मर्दनि ऐं औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो, जिन जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई आहे। ॿिए तरफ़ मज़कूर शहजाद जे क़तल ख़िलाफ़ वकीलनि जी अदालती कार्रवाइनि जो बाइकाट पिणु कयो आहे। जी तालिब अवां जी महिरबानी।